नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी ڀرسان बस स्टॉप महसन शाह ते कार ऐं ट्रक में आम्हूं साम्हूं टक्कर, हिकु ॼणो फोत, 4 ज़ख़मी थी पिया। कंडियारी लॻ सांगड़ मीरपुर खास रोड ते बस स्टॉप महसन शाह ते कार ऐं ट्रक में आम्हूं साम्हूं टक्कर थी पई। टक्कर लॻण जे नतीजे में पाटोयो शहर जे रवासी कार सवार 50 वरे अली बख्श पुट ॾाढ़ू चांडियो मौके ते फोत थी वियो, जॾहिं त कार में सवार 3 औरतूं जंहिंमें ज़ुलेखा महताब, सकीना मुराद ख़ातून, हिकु ॼणो दिलशाद पुट लोंग चांडियो सख़्त ज़ख़मी थी पिया, जंहिंखे कंडियारो रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते हिकु औरत सकीना सख़्त ज़ख़मी हुजण करे खेसि ॻणती जोगी हालत में हैदराबाद नियो वियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर ख़ालिद खे कंडियारी पुलिस गिरफ्तार करे ट्रक थाने ते बीहारे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।